मां रिपोर्ट शामिल कंदा हलूं। हाशिम ख़ासख़िली ॻोठ जे ڀرسان मलाह पाड़े में राति देर सां ओचितो हमज़ा मलाह जे घर खे बाहि लॻी वई, जेका तेज़ी सां पकड़जण सबबि समूरो घर सड़ी राख थी वियो। बाहि लॻण वक़्तु घणा माण्हू निंड में हुआ। पाड़ेसिरनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि विछाइण जी कोशिश कई, पर कामयाब न थी सघिया। बाहि सबबि घर में मौजूदु समूरो घरेलू सामान, फर्नीचर, कपिड़ा ऐं खाधे पीते जो सामान सड़ी वियो, जंहिं ते मुतासिर घराणे खे लखे रुपयनि जो नुक़सानु पहुतो। खुशकिस्मती सां जानी नुक़सान जी का बि इतला नाहे, पर घराणो बेघर थी वियो आहे। बाहि जा सबबि अञा ताईं मालूम न थी सघिया आहिनि। शक आहे त शॉर्ट सर्किट या चुल्हे मां बाहि भड़की हुजे। इलाइक़े वासियुनि इंतिज़ामिया खां मुतासिर घराणे जी फौरी मदद ऐं वाक़े जी जांच जो मुतालबो कयो आहे।